नाज़रीन असां ख़बर शेयर कंदा हलूं। गोहर ग्रीन सिटी मलिर कराची मां पाकिस्तान जर्नलस्ट्स एसोसिएशन सिंध जॉइंट सैक्रेटरी सैयद आल रज़ा शाह ऐं जीजीसी वेलफेयर फाउंडेशन जे चेयरमैन रिज़वान अहमद राव डॉक्टर महोश ऐं इलाक़े जे रहवासियुनि जिन में सैयद तौक़ीर हैदर शाह, अटॉर्नी जनरल अनवर जोखियो साहिब शामिल हुआ। 14 अगस्त जे आज़ादी जे ॾींहुं जे मौक़े ते हिकु शानदार प्रोग्राम जो इनक़ाद कयो। हिन ख़ासि तक़रीब में क़ौमी इतिहाद ऐं हुबुल वतनी जे जज़्बे खे उजागर करण लाइ सख़्त मुख़्तलिफ़ सरगर्मियूं मुनक़िद कयूं वयूं। हिन ख़ासि तक़रीब में क़ौमी इतिहाद ऐं हुबुल वतनी जे जज़्बे खे उजागर करण लाइ मुख़्तलिफ़ सरगर्मियूं मुनक़िद कयूं वेंदियूं। प्रोग्राम में तक़रीरी मुक़ाबला, क़ौमी गीत पेश करणु, ॿारनि लाइ ख़ासि तक़रीरी प्रोग्राम ऐं आज़ादी जी रैली शामिल हुई। हिन मौक़े ते इलाइक़े जे ॿारनि ऐं नौजवाननि गॾिजी शागिर्दनि जी आज़ादी जो जश्न मल्हायो। हिन तक़रीब जो मक़सदु नई नस्ल में हुबुल वतनी जे जज़्बे खे फ़रोग़ ॾियणु ऐं पाकिस्तान जी क़ुर्बानियुनि खे यादि करणु आहे। हिन मौक़े ते पाकिस्तान जर्नलिस्ट्स एसोसिएशन ऐं जीजीसी वेलफेयर फाउंडेशन गॾियल तौर ते पाकिस्तान जी क़ुर्बानियुनि खे ख़राज तहसीन पेश कयो वियो।